सुषमा वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ पाकिस्तान तहरीक इंसाफ के दहशतगर्द तंज़ीम क़रार ॾींदे चयो आहे त PTI बनू वाक़े जो इल्ज़ाम पाक फ़ौज ते लॻाइण पई चाहियो, जंहिंखे नाकाम बणायो वियो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त जर्मनी वाक़े में सियासी अंसर मुलविस निकिता त PTI बानी उन्हनि खे बचाए न सघंदो। बनू अमन मार्च वाक़े में PTI मुलविस आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त PTI हमेशह लाशनि ते सियासत कंदी आहे। PTI जी कोशिश हुई त बनू वाक़े जो इल्ज़ाम पाक फ़ौज ते लॻायो वञे, पर अहिड़ी कोशिश खे नाकाम बणायो वियो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं PTI बानीअ बयानु ॾिनो त शहरनि ते सिधी फायरिंग कई वई। सोशल मीडिया ते ॿारनि जूं तस्वीरूं रखी चयो पियो वञे त बनूअ में ही वाक़ियो पेश आयो आहे। हुन चयो त मुल्क में हिकु सियासी पार्टीअ खे तहरीक इंतिशार चयो वञे थो। हुन जा अॻवान हमेशह लाशनि जी ॻोल्हा में हूंदा आहिनि। ये हम समझते हैं कि वो एक दहशतगर्द जमात है और हम ये समझते हैं कि वो मुल्क के लिए खतरा है और हम समझते हैं कि वो और पाकिस्तान इकट्ठे नहीं चल सकते। इसीलिए ये मुशावरत का सिलसिला भी हो रहा है और एक प्रिंसिपल डिसीजन लिया गया था जिसपे आगे मुशावरत जारी है, होमवर्क हो रहा है उसके ऊपर। नैयर बुखारी साहब का एक बयान आ चुका है, पीपल्स पार्टी हुकूमत का साथ देगी और आर्टिकल 6 वाले मामले पे उन्होंने अपनी बड़ी क्लियर बताया है कि हम हुकूमत के साथ हैं इसके ऊपर। नैयर बुखारी साहब का स्टेटमेंट ऑन रिकॉर्ड है। तो मैं ये समझता हूँ कि ये दहशतगर्द जमात है और ये बिल्कुल ये आर्टिकल 6 वाली कार्रवाई बिल्कुल होनी चाहिए। आप असेंबली कैसे तोड़ सकते हैं? इट इज इक्विवेलेंट टू abrogating the constitution। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त 15 जुलाई ते असांजा 8 जवान शहीद थिया। PTI जी उहा कोशिश हुई त बनू वाक़े जो इल्ज़ाम पाकिस्तान जी फ़ौज ते लॻायो वञे, पर हुननि जी इहा कोशिश नाकाम बणाई वई। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हो त बनू में वापारियुनि जो अमन मार्च थियो, उन में कुझु सियासी पार्टियुनि जा माण्हू बि शरीक थिया। तहरीक इंतिशार जे माण्हुनि शिरकत करे मार्च जो रूट तब्दील कयो, जिते दहशतगर्दी जो वाक़ियो थियो उते वञी हुननि फायरिंग कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अवामी तरक़ी जे मंसूबनि ते सियासत न थियणु घुरिजे। साज़िशी टोले इदारा तबाह कया, नतीजा ॾाढा ख़राब निकिता। हिकु शख़्स साज़िश करे PKLI खे बि तबाह करण जी कोशिश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अवामी तरक़ी जे मंसूबनि ते सियासत न थियणु घुरिजे। साज़िशी टोले इदारा तबाह कया, नतीजा ॾाढा ख़राब निकिता। हिकु शख़्स साज़िश करे PKLI खे बि तबाह करण जी कोशिश कई। इस्लामाबाद में जन्नाह मेडिकल कम्प्लेक्स जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त आम माण्हू जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ ते सियासत न थियणु घुरिजे। तालीम ऐं इलाज ग़रीबनि जो बुनियादी हक़ आहे। इतिहादी हुकूमत जा तोहफ़ा सॼे मुल्क लाइ आहे। हुन चयो त हिकु टोले अवामी तरक़ी जे मामले ते सियासत कई, जंहिं करे अवामी तरक़ी जा मनसूबा सियासत जे वर चढ़ी। सो कॉल्ड मुनसिफ ने एक साजिश करके PKLI को तबाह करने की भरपूर कोशिश की। हालांकि PKLI बनने से पहले मरीज हिंदुस्तान जाते थे जिगर के इलाज के लिए और उसकी तबाही में उस मुनसिफ नाम नेहाद मुनसिफ ने कोई कमी नहीं की। लेकिन आज अल्हम्दुलिल्लाह दोबारा हालात बदले तो वहाँ पर अब हजारों लोग फैज़ याब हो रहे हैं। तकरीब दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्क में बिजली जे बहरान जे ख़ात्मे जी दावा कंदे चयो त अॻु मुल्क में बिजलीअ जो बहरान हो, पर हाणे न आहे। जज़्बात में अची चयो हो त 6 महीननि में लोड शेडिंग ख़तमु कंदासीं। उन मौक़े ते मूं ते तमामु घणियूं ठठोलूं कयूं वयूं। मूं ॾींहं राति महिनत कई ऐं तव्हां ॾिठो त सॼे मुल्क में हलंदड़ 20 कलाक जी लोड शेडिंग ख़तमु थी वई आहे। नाज़रीन, जर्मनी जे शहर फ्रैंकफर्ट में अफ़गान शहरियुनि तरफ़ां पाकिस्तान जे कौंसल खाने ते हमिलो कयो वियो। पथराव करे पाकिस्तान जो क़ौमी झंडो लाथो वियो। पाकिस्तान जे सिफ़ारती इख्तियारनि जर्मन घरू वज़ारत आलो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे वाक़े जी जांच जो मुतालबो कयो आहे। जर्मनी जे शहर फ्रैंकफर्ट में अफ़गान शहरियुनि तरफ़ां पाकिस्तान जे कौंसल खाने ते हमिलो कयो वियो। पथराव करे पाकिस्तान जो क़ौमी झंडो लाथो वियो। पाकिस्तान जे सफ़ारती अख़्तियारनि फ्रैंकफर्ट में पेश आयल अफ़सोसनाक वाक़े ते जर्मन घरू वज़ारत आॾो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे वाक़े जी जांच जो मुतालबो कयो आहे। परॾेही मीडिया रिपोर्ट्स मूजिबि अफ़गान शहरनि फ्रैंकफर्ट में एहतजाज दौरान पाकिस्तानी कौंसल खाने ते चढ़ाई कई, पथराव कयो ऐं क़ौमी झंडो बि लाथो, जंहिं जूं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थी रहियूं आहिनि। जॾहिं त अफ़गान शहरनि पाकिस्तान जो झंडो साड़ण जी कोशिश पिणु कई। जर्मनी में पाकिस्तानी सफ़ारत खाने तरफ़ां जारी कयल बयान में चयो आहे त पाकिस्तान जे कौंसल खाने ते शरपसंदनि भञ ड्राह कई, जंहिंजी सख़्त मज़म्मत कजे थी। जर्मन अख़्तियारनि सां राब्ते में आहियूं त जीअं अॻिते अहिड़े क़िस्म जी सूरत हाल पैदा न थियण खे यकीनी बणाए सघिजे। बयान में पाकिस्तान जे अवाम खे सब्र ऐं पुरसुकून रहण जी अपील कई वई आहे। पाकिस्तान जे अख़्तियारनि जो चवणु आहे त परॾेही सिफ़ारती ठाकनि जी सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी मेज़बान हुकूमत जी आहे। उन मामले ते आलमी बिरादरीअ में बि सिफ़ारती
ठाकनि जी सिक्योरिटी वारे मामले ते ॻणती आहे। ॿिए पासे जर्मनी जे अख़्तियारनि तरफ़ां पाकिस्तानी सफ़ारती अमलदारनि खे मुकमिल जांच जी ख़ातिरी कराई वई आहे। पाकिस्तानी सफ़ारती अख़्तियारनि मूजिबि जर्मन पुलिस शुरूआती जांच करे पाकिस्तानी अख़्तियारनि खे आगाह करे छॾियो आहे। एहतिजाज कंदड़ शर्पसंद फ्रैंकफर्ट खां पोइ अॼु बर्लिन में बि एहतिजाज करे रहिया आहिनि। परॾेही मीडिया मूजिबि जर्मन अख़्तियारनि सोशल मीडिया ते उन मामले जी वीडियो वायरल थियण खां पोइ केतिरनि ई शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन खां पुछा ॻाछा कई पई वञे। ॿिए तरफ़ इस्लामाबाद में परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त जर्मनी जे शहर फ्रैंकफर्ट में इंतहा पसंद ग्रूह पारां पाकिस्तान जे कौंसल खाने ते हमले जी मज़म्मत कनि था। पंहिंजे जारी कयल बयान में परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो त गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान जे कौंसल खाने जी सलामतीअ खे ख़तरे में विधो वियो। वयाना कन्वेंशन तहत मेज़बान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उहा कौंसल खाने जी हिफ़ाज़त करे ऐं सलामती यकीनी बणाए। हुन चयो असां जर्मन हुकूमत खे पंहिंजे एहतिजाज खां आगाह करे रहिया आहियूं। जर्मन हुकूमत ते ज़ोर ॾियूं था त वयाना कन्वेंशन जे तहत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे। हुन मुतालबो कयो त जर्मन हुकाम गुज़िरियल ॾींहुं वारे वाक़े में मुलवस माण्हुनि जी फौरी गिरफ़्तारी अमल में आणे सिक्योरिटीअ जे ख़ामियुनि जे ज़िम्मेवार माण्हुनि खे बि जवाबदाह करार ॾिए। जावारे वज़ीर ख्वाजा आसिफ हुकूमत जे ख़ात्मे जे अफ़वाहुनि ते रद्दअमल ईंदे चयो त मुल्की तारीख़ में हादसनि जे नतीजे में क़ाइमु थींदड़ गैर जमहूरी ऐं हादसाती हुकूमतुनि मां जनम वठंदड़ नस्ल कंहिं हादसे जो इंतज़ारु हर वक़्त में शेरवानी सिबराए तयारु कयो वेठल आहिनि। समाजी वेबसाइट एक्स ते जारी कयल बयान में वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त अॼुकल्ह केतिरियूं ई प्रेस कॉन्फ्रेंसिस ऐं टीवी शोज़ थी रहिया आहिनि। वतन अज़ीज़ जी सियासत 75 सालनि में अनेक हादसनि खे जनम ॾिनो। ख्वाजा आसिफ चयो आहे त इन्हनि हादसनि जे नतीजे में गैर जमहूरी सेटअप ठहंदा रहिया जेके चूंडुनि जी पैदावार नाहिनि। कॾहिं उहे ज़ाहिरी तौर ते चूंडूं कराइण लाइ आहिनि त कॾहिं वरी डिघे वक़्त लाइ तयारु थी वेंदा आहिनि। बचाव वारे वज़ीर चयो त इन्हनि हादसनि वारी हुकूमती सेटअप सियासतदाननि टेक्नोक्रेट्स ऐं कारोबारी माण्हुनि जी हिकु अहिड़ी नस्ल खे जनम ॾिनो आहे जेके हमेशह कंहिं हादसे जो इंतज़ारु कंदा आहिनि। हुन चयो त जॾहिं सूरत हाल में गैर यकीनी सूरत हाल हूंदी आहे त उहे नयूं सियासी पार्टियूं प्रेस कॉन्फ्रेंसिस टीवी ते मुंहुं ॾेखारण जे भरमार शुरू कंदा आहिनि ऐं पिंडी जो रुख कंदा आहिनि। तवनाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवेस लगारी जो चवणु आहे त चीनी बिजली घरनि खे दरामदी बदिरां थर जो कोयलो इस्तेमालु करण जो चइबो। थर जो कोयलो इस्तेमालु करण सां तवनाई ऐं बिजली जी क़ीमत ते तमामु घणो असरु पवंदो। परॾेही ख़बरदारे सां गुफ़्तगू कंदे वफ़ाक़ी वज़ीर अवेस लगारी चयो त नाणे जी मटासटा वारनि ज़ख़ीरनि ते दबाव घटि थियण सबबि हिते चीनी पावर प्लांट्स खे फ़ाइदो थींदो। वफ़ाक़ी वज़ीर अवेस लगारी चयो त अहिड़ी रीति नफ़े जी वापसी आसान थींदी। डॉलर जी सूरत में बहितर मुनाफ़े जी आछ थींदी। पाकिस्तान खे ॿाहिरां शयूं घुराइण में सालियानो 200 अरब रुपयनि खां वधीक जी बचत थी सघे थी। अवेस लगारी चयो त सालियानो 100 अरब रुपयनि जो गर्दिशी कर्ज़ घटाइण लाइ स्ट्रक्चरल रिफॉर्म आंदा पिया वञनि। चीन सां तवानाई कर्ज़ जी री प्रोफाइलिंग ते हलंदड़ महीने बीजिंग में ॻाल्हियूं थी सघनि थियूं। सिंधी राजधानी कराची में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर टुटी पियो। मौसमियात खाते मूजिब गुलिस्तान जोहर, मौसमियात पहलवान गूड, सचल गूड, स्कीम टेरेटरी, सपूरा चुरंगी, एयरपोर्ट मलेर नॉर्थ कराची, सुरचानी टाउन में बरसात पई। डिफेंस क्लिफ्टन, गिजरी, कोरंगी, कयूमाबाद, शाहरा फैसल, भिटाईआबाद, कायदाबाद, साइट एरिया, मेट्रोविल, बल्दिया ऐं शेरशाह में बि मींहुं पियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वसाईंदड़ बादल ओलह ऐं सेंट्रल ज़िले में पखिड़िजी सघनि था। सिंध जे क़ौम परस्त अॻवाननि, अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि ऐं शागिर्दनि कारूंझर जबल जी कटाई, सिंधु दरिया ते ठहंदड़ नवनि डेवनि ऐं केनालनि, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते लखें एकड़ ज़मीन कंपनी हवाले करण समेत ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ ॻणतीअ जो इज़हार करे छॾियो आहे। ठटे में जीए सिंध क़ौमी पार्टी पारां सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ कारूंझर बचायो सिंध बचायो क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में जीए सिंध मुहाज़ जे वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाडाई, एसयूपी जे नायब सदर आज़ाद अमीर हसन पफर, अवामी पोढिया तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट GN खोसो, STP लार डिवीज़न जे अगवार जलाल शाह, अवामी तहरीक जे ज़िले सदर मिठा खान लाशारी, प्रेस क्लब ठट्टो जे सदर इकबाल जाखरो, सिंध कल्चरल फोरम जे चेयरमैन सादिक लाखो, जीए सिंध तहरीक जे मरकज़ी अगवार रावल करनाणी, सॉस जे रमज़ान मेमर, पोढ़ियत मज़ामत तहरीक जे सलमान जाखरो ऐं ॿियनि शिरकत कई। अखबारनि जो चवणु हो त कारूंझर ऐं खारसर जबल जी कटाई सिंधु नदी ते नवनि डेमनि ऐं केनालनि जी मंज़ूरी ऐं वसीलनि जी फुल लुट इक़्तिदार हासिल करण जी कड़ी आहे। हुननि चयो त खारसर ऐं कारूंझर रुॻो जबल न पर सिंध जी सक़ाफ़त
हुसान की ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि जे इबादत गाहुनि जो पुरअमन खितो आहे। हुक्मरान हाणे सिंध जे क़दीमी माॻनि जो क़ातिल बणिजी चुको आहे। अॻवाणनि जो चवणु हो त सिंध जा माण्हू कारोजर जी कटाई, सिंधु दरिया ते डेमनि ऐं केनालनि जी अॾावत, कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते लखे एकड़ सिंध जी ज़मीन जी नीलामी ऐं सक़ाफ़ती माॻनि खे कंपनियुनि हवाले करण जे फ़ैसिले जी सख़्त मुख़ालिफ़त रद्द कनि था। हुननि चयो त हिन वक़्तु सिंध घण पासाई साज़िशुनि में फाथल आहे, जंहिं जे ख़िलाफ़ मुस्तक़िल ऐं गॾियल जदोजहद जी ज़रूरत आहे। सऊदी अरब में खैरपुर नाथन शाहवासी 5 ॼणा फोत थी विया। सऊदी वयल खैरपुर नाथन शाहवासियुनि जी गाॾी सां हादसो पेश आयो। हादसे में केन शाहवासी 5 ॼणा ज़ख़्मी थिया। फोतियुनि में मोहब बुघियो, शहज़ादो बबर, सुहेल बबर, आज़म चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि। इतला ते पुलिस हादसे वारे हंधि पहुती फोतियुनि जा लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वारसनि जे हवाले कया विया। ठटे वेझो सख़्त गर्मीअ सबबि हिकु ॼणो फौत थी वियो ऐं केतिरा ई माण्हू बेहोश थी विया। ॻोठ अहमद ख़ान कलमती जो रवासी 45 वरियनि जो अब्दुल रहमान वलद अली ख़ान कलमती गर्मी जी सट न सहंदे फोत थी वियो। वारिसनि फोती जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे डॉक्टरनि संदसि फोत थियण जी तस्दीक कई। ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। फोती जो मड़ घर पहुचाइण ते घर भातियुनि में कोहराम अची वियो। जैकोबाद में नूर वाजिब पुछड़ी वारे आबादगारनि पारां ज़रे पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो खयो वियो। आबादगारनि पारां अफ़ज़ल गोलो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में क़ौमी शाहराह ते उमरानी लाड़े वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। धरणे सबबि सिंध बलोचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वियूं। आबादगारनि जो चवणो त आबपाशी खाते जा अमलदार बिना कंहिं सबब जे नूर वाजिब पुछड़ी जो पाणी बंदि करे ॾोकड़ घुरी रहिया आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणो त पाणी न हुजण करे संदन हज़ारे एकड़ ज़री ज़मीन बंजर बणिजी रही आहे। सारियालो बिज सड़ी रहियो आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नूर वाजिब पुछड़ी में पाणी फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ख़बर शामिल कंदासीं। मिठियाणी में लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी ऐं STP जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारकुननि ऐं शहरनि दाऊद उमरानी, हमीद पंवर ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाज करे सेप्को ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणो त सेप्को इंतज़ामिया कहर जी गर्मीअ में 15 कलाक बिजली बंदि करे जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणो त अणलाने लोड शेडिंग सबबि कारोबार मुतासिर थी रहियो आहे। उन्हनि सेप्को अख़्तियारनि खां मुतालबो कयो त लोड शेडिंग ख़तमु कई वञे। मलीर मां ख़बर शामिल कंदासीं। पाणी जी खोट ख़िलाफ़ रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। गडाब जे पीर सरहंदी ॻोठ वासियुनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त शदीद गर्मी सबबि उहे पाणी जे फुड़े लाइ बि परेशान आहिनि। म्यूनिसिपल इंतिज़ामिया पाणी जी फराहमी बंदि करे जीअण ॾुखियो करे छॾियो। उन्हनि चयो त पाणी ॾियण ज़िले इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन गडाब जी ज़िम्मेवारी आहे। क़दीमी ॻोठनि में पाणी जो हथरादू बहिरान पैदा कयो वियो। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त पीअण जे पाणी जो बहिरान ख़तमु करे GRP जो अहम वसीलो पाणी मुहैया कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शेख भेरकियो में 2 नौजवाननि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ लगारी बिरादरी जे माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ नबी बख़्श लगारी जे रहवासियुनि पारां गुलाब लगारी थाणे जे पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणो त बासरनि जी वंगार वंदे पुलिस संदन नौजवाननि अब्दुल हकीम ऐं फज़ल उर्फ़ कारे लगारी ते पुलिस मुक़ाबले जो कूड़ो केस दाख़िल करे नौजवान अब्दुल क़यूम खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। उन्हनि जो चवणो त नौजवान बेडो आहिनि। ख़दशो आहे त पुलिस जुड़तू मुक़ाबिलो ॼाणाए खेनि क़त्ल करे छॾींदी। उबावड़े जी सरकारी अस्पताल में डॉक्टर्स जी खोट ऐं अमले जे रवैये ख़िलाफ़ शहरनि एहतजाज कयो। शहरनि पारां कादर बख़्श भट्टी, फाइक अली राजड़ी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त अस्पताल में दिलि जो डॉक्टर न हुजण सबबि शहरनि ऐं ग़रीब माण्हुनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त करोड़े रुपयनि जी बजट हूंदे बि अस्पताल में का बि सहूलियत नाहे। अस्पताल में रुगो मरीज़नि खे रेफर कयो वञे थो। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी अस्पताल में दिलि जो डॉक्टर मुक़ररु करे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। शेदादपुर में सहाफ़ी जो पुटु पुरस्कार नमूने गुम थी वियो। वारिसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो। सहाफ़ी निसार अहमद बालादी जो पुटु सिम्स अस्पताल जो मुलाज़िम खुरम बालादी 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारिसनि जो चवणु आहे त ॻोल्हा बावजूद नौजवान जो को बि ॾस पतो न मिली रहियो आहे। शक आहे त खेसि अगवा कयो वियो आहे। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। हैदराबाद में IT कोर्स गवर्नर सिंध इनिशिएटिव प्रोग्राम में दाख़िला लाइ अॼु 3 ॾिहाड़े बि टेस्ट वरिती वई।
न्याज़ स्टेडियम में 20,000 खां वधीक शागिर्दनि पारां टेस्ट ॾिनी वई। पधिराई मूजिबि 50,000 कामयाब नौजवान IT कोर्स जी मुफ़्त तरबियत हासिल करे सघंदा। टेस्ट जा नतीजा गवर्नर हाउस जी वेबसाइट ऐं सोशल मीडिया अकाउंट्स ते जारी कया वेंदा। कराची में शेरुनि खां पैसा फुर कंदड़ पुलिस अहलकार समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। SDPO डिफेंस फ़ाइज़ा सोढर जो चवणु आहे त टेक्निकल बुनियाद ते कार्रवाई करे पुलिस अहलकार सुभान अली ऐं नज़ीर अहमद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SDPO फ़ाइज़ा सोढर ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि कुझु ॾींहं अॻु अदील नाले शहरी खां 6 लख रुपया फुर कया हुआ। गिरफ़्तार जवाबदारनि वटां हथियार, 1 लख रुपया रोक ऐं 4 मोबाइल फ़ोन्स हथ कयूं वयूं आहिनि। हुन ॿुधायो त जवाबदार कराची डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुर जे वारदातुनि में मुलविस आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जी ॿियनि साथियुनि जी ॻोल्हा लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हया पिया वञनि। रोहिड़ी में मोटरसाइकिल फुर मज़ामत ते हथियारबंदनि नौजवान खे पिस्टल जा बट हणी ज़ख़्मी करे छॾियो। रेलवे स्टेशन वेझो हथियारबंदनि नौजवान अयाज़ अली सूमरे खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। फुर दौरान मुज़ाहिमत ते हथियारबंदनि अयाज़ सूमरे खे पिस्टल जा बट हणी ज़ख़्मी कयो ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ज़ख़्मी नौजवान खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो, जिते खेसि तिबी इमदाद ॾिनी वई। सिंध जे घरू खाते जे पार्लियामानी सेक्रेटरी ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मखदूम फ़ख्र ज़मा उडेरो लाल वेझो हिकी कुटुंब जे 7 ॿारनि जी उरड़ी विघे फ़ौत थियण जो नोटिस वठी छॾियो। MPA मखदूम फ़ख्र ज़मा ॻोठ पीराणो छुटो पहुची फ़ौत थियल ॿारनि जे वारसनि सां मुलाक़ात कई। मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सिंध हुकूमत जे तर्जुमान मखदूम फ़ख्र ज़मा जो चवणो त वाक़े ते तमामु घणो अफ़सोस थियो आहे। हुन चयो त ॿारनि खे वक़्त सिर उरड़ी खां बचाव वारा वैक्सीन न कराइण सबबि वाक़ियो पेश आयो आहे। ग़लती वालदेन जी आहे, जिन पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन कराइण खां इनकार करे छॾियो हो। घरू खाते जे पार्लियामानी सेक्रेटरी चयो त वैक्सीन लॻाइण वारियूं टीमूं बार बार ईंदियूं रहियूं, पर हर भेरे वालदेन पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन कराइण खां मना कयो। जेकॾहिं वालदेन पंहिंजे ॿारनि जी वैक्सीन कराइनि हा त शायदि वाक़ियो पेश न अचे हा। हुननि चयो त मुतासिर ख़ानदान जी माली मदद लाइ सिंध हुकूमत सां ॻाल्हायो वेंदो। नाज़रीन, इंडिविजुअल लैंड ऐं US मिशन पाकिस्तान जे सहकार सां सिंध ऐं बलोचिस्तान जे साफ़ सां तालुक़ रखंदड़ औरतुनि जे लाइ डिजिटल मीडिया बिज़नेस जी ट्रेनिंग कॉन्फ्रेंस कोठाई वई। उन्हीं हवाले सां ॾिसूं था शहज़ाद जलबाड़ी जी रिपोर्ट। लैंड ऐं US मिशन पाकिस्तान जे सहकार सां कराची जे निजी होटल में सिंध ऐं बलोचिस्तान जी साफ़त सां तालुक़ रखंदड़ औरतुनि लाइ डिजिटल मीडिया बिज़नेस जी ट्रेनिंग बाबति कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में अमेरिकी कॉन्सुलेट मां कराची जे कौंसल जनरल कोनराड ट्रबल ख़ासि महिमान तौर शिरकत कई। Women in digital journalism in Sindh and Balochistan. It's really been an honor for the US consulate and the US mission here in Pakistan to support this and to see today how many wonderful ideas are coming to fruition from these women. What I can say is just that we think that this is very important, both press freedom and women's empowerment. कॉन्फ्रेंस में बलोचिस्तान ऐं सिंध जी ट्रेनिंग हासिल कंदड़ औरतुनि ट्रेनिंग बाबति ब्रीफिंग ॾिनी त कीअं उन ट्रेनिंग मां घर वेठे डिजिटल मीडिया ज़रिए कारोबार करे सघनि थियूं। इन मौके ते शरीक महिमाननि तोड़े ट्रेनिंग हासिल कंदड़ औरतुनि पंहिंजे ख्यालनि जो इज़हार हिन रीत कयो। 2 साल से हम ट्रेनिंग्स हासिल कर रहे हैं इंडिविजुअल लैंड की तरफ से। पहला पेज जो हुआ था वो क्वेटा में हुआ था, फिर उसके बाद कराची में। तो आज जो चौथा पेज है वो कराची में उनका शोकेसिंग है और उसमें जो हमारा काम है हम प्रोडक्ट्स बना रहे हैं और वो मिजरी के प्रोडक्ट्स हैं जिसमें हम वुमेन एम्पावरमेंट पे ज़्यादा काम करते हैं। USA मिशन जे तवसुत सां जेको आहे ही ट्रेनिंग तरबियत हासिल कई आहे उन्हनि जे ई तवसुत सां उन खां पोइ जेको आहे रिज़ल्ट नतीजो जंहिंखे चऊं उहो इहो ई आहे कि सुगुर सुरमियूं जे नाले सां डिजिटल मीडिया बिज़नेस आउटलेट जेको आहे सुगुर सुरमियूं जे नाले सां जेको टिकटॉक, इंस्टाग्राम, यूट्यूब ऐं फेसबुक ते हिन प्रोग्राम में तमामु औरतुनि जे लाइ उहे बेनिफिट्स आहिनि जेके घर ते वेही करे कुझु करणु चाहिनि थियूं। त इन टाइप जूं जेके ट्रेनिंग्स आहिनि उहे अटेंड करे हू पंहिंजो कोई न कोई पंहिंजे स्किल्स खे कैश करण लाइ घर वेठे कोई बिज़नेस स्टार्ट करे सघनि थियूं। इनमें जेको आहे एम्पावरमेंट करण लाइ कर औरतुनि खे डिजिटल मीडिया जे ज़रिए कमाई करण जो तरीक़ो ॿुधायो वञे पियो। ठीकु आहे कि घर में वेही करे औरतूं पंहिंजी चीज़ूं कीअं सेल करे सघनि थियूं। त मुंहिंजे ख्याल में ही सिर्फ़ु सिंध बलोचिस्तान न बल्कि पूरे पाकिस्तान में थियणु खपजनि। असांखे ज़रूरत आहे त इन क़िस्म जी जेके असां वर्कशॉप्स करायूं, प्रोग्राम करायूं ऐं जागृता पखेड़ियूं त जीअं जेका औरत आहे उहा जेकॾहिं डिग्री करे थी, पढ़ाई ताईं हाणे असां तयारु थी विया आहियूं पंहिंजी न्याणी खे पढ़ाइण जे लाइ, त हाणे उनखे जॉब करण जे लाइ छो नथा छॾियूं। असां वटि हिकिड़ा वॾा चैलेंजिस आहिनि, वॾा इशूज़ आहिनि। सो मां सम्झां थो त इन क़िस्म जा प्रोग्राम थियणु घुरिजनि। इन सां हिकिड़ो हकारी पैगाम बि बने थो। जी अल्हम्दुलिल्लाह, ये 125 फीमेल
जर्नलिस्ट या सोशल मीडिया एक्टिविस्ट की ट्रेनिंग थी सिंध और बलूचिस्तान के अंदर। ये 2 साल प्रोग्राम था, 2 साल से इनकी ट्रेनिंग हो रही थी। प्रोग्राम में शरीक थींदड़नि तोड़े ट्रेनिंग हासिल कंदड़ छोकरिन जो चवणु हुयो त इन प्रोग्राम सां जेके घर वेही औरतूं कमाइण चाहिनि थियूं उन्हनि लाइ तमामु घणी आसानी थींदी। कैमरामैन जावेद अहमद सां गॾु शहज़ाद जलबानी, आवाज़ टीवी, कराची। फीफा ओलंपिक गेम्स में हिस्सो वठण लाइ ठटेवासी 2 नीगरनि ऐं 1 नीगर समेत पाकिस्तान मां 6 रांदीगर ॿाहिरां फ्रांस पहुची विया आहिनि, जिन खे आलमी फीफा ओलंपिक गेम्स टूर्नामेंट लाइ एथलीट्स तौरु सिलेक्ट कयो वियो हो। महरान फुटबॉल क्लब मकली सां ताल्लुक़ रखंदड़ 2 रांदीगरनि शागिर्दियाणियुनि अलीशा ऐं अलीसा ऐं 1 रांदीगर हसान आकाश फ्रांस में थींदड़ आलमी यूथ ओलंपिक फेस्टिवल 2024 में पाकिस्तान ऐं सिंध जी नुमाइंदगी कंदा। समाजी तंज़ीम जो कारकुन अता मोहम्मद सूमरो पिणु गाइड तौरु ठटेवासी रांदीगरनि सां गॾु आहे। इन खां अॻु ठटेवासण रांदीगराणी मदीहा नाज़ ऐं रांदीगर ज़हीर खटक आलमी फीफा फुटबॉल टूर्नामेंट में गुज़िरियल साल क़तर में शिरकत करे सिंध जी नुमाइंदगी करे चुका आहिनि। नाज़रीन, पुरतशद मुज़ाहिरनि बाद बांग्लादेश जी सुप्रीम कोर्ट सरकारी मुलाज़मतुनि में कोटा ते भर्ती बाबति हाई कोर्ट जे हुक्म ते अमल दरामद रोके छॾियो आहे। बांग्लादेश जी सुप्रीम कोर्ट सरकारी मुलाज़मतुनि में कोटा ते भर्ती बाबति हाई कोर्ट जे हुक्म ते अमल दरामद रोके छॾियो आहे। मक़ामी मीडिया मूजिबि बांग्लादेश जी सुप्रीम कोर्ट में कोटा सिस्टम जी बहालीअ ख़िलाफ़ ॿुधनीअ में अदालत हाई कोर्ट जो फ़ैसिलो गैर क़ानूनी करार ॾींदे सरकारी मुलाज़मतुनि में कोटा ते हाई कोर्ट जे हुक्म ते अमल दरामद रोके छॾियो आहे। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जे फ़ैसिले ते अमल दरामद रोकियो, पर कोटा सिस्टम मुकमल तौरु ख़तमु न कयो वियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो त 5% मुलाज़मतूं अॻूणनि फ़ौजनि जे ॿारनि जे लाइ, 2% ॿियनि कैटेगरीज़ जे लाइ रहंदियूं, जॾहिं त 93% नौकरियूं कोटा खां सवाइ अहलियत जे बुनियाद ते ॾिनियूं वेंदियूं। वाज़े रहे त गुज़िरियल महीने हाई कोर्ट सरकारी मुलाज़मतुनि में कोटा सिस्टम खे बहाल कयो हो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि बांग्लादेश जे गादी वारे शहर ढाका जे रस्तनि ते सिक्योरिटी एहलकारनि जो गश्त जारी आहे। पुरतशद्दुद एहतजाजी मुज़ाहिरनि में 133 माण्हू मारिजी चुका आहिनि, जिन में 2 पुलिस एहलकार बि शामिल आहिनि, जॾहिं त 150 पुलिस एहलकार ज़ख़्मी बि थिया आहिनि। सरकारी हुक्म मूजिबि इंटरनेट, टेक्स्ट मैसेज ऐं परॾेही मुल्कनि ॾांहुं फ़ोन्स ख़मीस खां मुअत्तल आहिनि। दर्सगाह ऐं सरकारी ऑफिसूं बि बंदि आहिनि। वाज़े रहे त बांग्लादेश में 1971 में जंग विढ़ंदड़नि जे ॿारनि खे सरकारी नौकरियुनि में 30% कोटा ॾियण ख़िलाफ़ केतिरनि ई ॾींहंनि खां शागिर्दनि जो एहतजाज जारी आहे ऐं कोटा सिस्टम मुख़ालिफ़ शागिर्दनि जूं पुलिस ऐं हुकुमरान जमायत अवामी लीग जे शागिर्द विंग सां चक्रियूं थी रहियूं आहिनि। बांग्लादेश में सरकारी मुलाज़मतुनि जो 56% हिसो कोटा में हलियो वञे थो, जंहिंमें 30% सरकारी नौकरियूं 1971 जी जंग में विढ़ंदड़नि जे ॿारनि, 10% औरतुनि ऐं 10% ख़ासि ज़िलनि जी रहाइश लाइ मुख़्तस आहिनि। नाज़रीन, बांग्लादेश में सरकारी मुलाज़मतुनि में कोटा सिस्टम ख़िलाफ़ तारीख़ जा पुरतशद्दुद मुज़ाहिरा जारी आहिनि। चकरनि में मारिजी वियलनि जो अंग 133 थी वियो आहे, जिन में केतिरा ई सहाफ़ी ऐं 2 पुलिस एहलकार बि शामिल आहिनि, जॾहिं त 150 पुलिस एहलकार ज़ख़्मी पिणु थिया आहिनि। मुल्क में अॼु सुबुह 10 वॻे ताईं कर्फ्यू लागू आहे। भनिकड़ी ते ॾिसंदे ई गोली हणण जो हुकुम आहे। वज़ीर आज़म हसीना वाजिद परॾेह जा दौरा मुलतवी करे छॾिया। अमेरिकी शहरियुनि खे बांग्लादेश जो सफ़र न करण जी हिदायत कई वई आहे। अमेरिका जे रिपब्लिकन सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप डेमोक्रेट पार्टी ते तनक़ीद कंदे चयो आहे त हुननि खे त इहा बि ख़बर नाहे त संदन उम्मीदवार केरु आहे। मिशिगन में रैली खे ख़िताब कंदे ट्रंप चयो त हिकु शख़्स वोट खयां पर हू खेसि उम्मीदवार न पिया बणाइनि। डेमोक्रेट जमहूरी न पर जमहूरियत दुश्मन पार्टी आहे। संदसि चवण हो त प्रोजेक्ट 2025 सां मुंहिंजो को वास्तो न आहे। मुख़ालिफ़ चवंदा रहिया त मां जमहूरियत लाइ ख़तरो आहियां, पर मां गुज़िरियल हफ़्ते जमहूरियत लाइ गोली खाधी। ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुतो। वधीक ख़बरुनि जी अपडेट जे लाइ विज़िट कंदासीं वेबसाइट आवाज़ TV.tv ऐं ॾिसंदा रहो आवाज़ न्यूज़।